अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां कराची में खबर शेयर कंदा हलूं। कराची सचल लाइब्रेरी में अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान तरफ़ां औरत ऐं इस्लाम जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद कई, जंहिंमें महिमान ख़ासि IG सिंध मुश्ताक महर जो कज़न एहतशाम महर कई। अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान जे चेयरमैन एडवोकेट आशिक सुमरो, अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान लेडीज़ विंग सूबाई सिंध सदर परवीन तारिक, अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान कराची सदर रफ़ीक शाह, मैडम शहनाज, अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान जनरल सेक्रेटरी पाकिस्तान हफीज़ रहमान सियाल, मैडम यास्मीन, अलीशाह, तारिक काजी तकरीब में शिरकत कई। तकरीब में औरत ऐं इस्लाम जे उनवान हेठि औरतुनि जे तालीम ऐं इस्लाम बाबति आगाह कयो। शागिर्दनि तक़रीरूं ऐं टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो, जॾहिं त तक़रीब में महिमान ख़ासि अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान जे ख़िदमतनि बाबति ॿुधायो त सिंध सूबे में तालीम ऐं सिहत ते तमामु सुठो कमु करे रही आहे। ख़ासि तौर ही जेके तक़रीब खे उनवान औरत ऐं इस्लाम ॾिनो वियो, उन मां साफ़ ज़ाहिर आहे त अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान औरतुनि जे तालीम ते तमामु घणो कमु करे रही आहे। हिन वधीक चयो त जेकॾहिं औरतुनि खे तालीम हूंदी त इस्लाम बाबति पंहिंजी औलाद खे ॿुधाए सिधे रस्ते ते हलण जी आदत विझंदी, ऐं कामयाबी बि उन में आहे त असांजे मुआशिरे जी औरत पढ़ियल लिखियल हुजे ताकी दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन थिए। तक़रीब में आयल महिमाननि अलीशाह मूवमेंट डेवलपमेंट सोसाइटी पाकिस्तान जे प्रोग्राम खे साराहियो ऐं शुक्रिया अदा कयो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।